बनायो कहीं ये कूड़ा ले मुझे अम्मा ते मिलायो जड़ी पींगे में एतरे जुमला गालाई सब मुरा चो दुनिया जो अकुल हैरान थियो बीबी मरियम जी चो मुंह लही तो सब कुछ उनके करण दुआ चाहींदो आहे उन कंदो आहे पर जे अम्मा आशा ते तोहमत लगी त अर्श वारे पाण गवाही दी अल खबीसात लिल खबीसीन सुभान अल्लाह तो जो ये आलम वेठान सजी स्टेट भरी पई हाफिज़न सां ये सब इल्म वारा वेठान फिर तक मारे 18 आयतां सूरत नूर जो अम्मा आशा जी शान में रब कुरान में नाज़िल कई इन्नल्लज़ीन यरमूनल मुहसनातिल गाफिलातिल मुमिनात लुइनू फिद दुनिया वल आखिरह वलहुम अज़ाबुन अज़ीम। कोई शख्स जेके पाक दामन औरतुनि जे मथों जेके गुनाहनि खां बेखबर उन्हनि ते तोहमत लाईंदा आहिनि उन्हनि जे मथों दुनिया आख़िरत में मां अल्लाह जी लानत समूरा चयो नबी बि पाक आहे त नबी जूं बीबियूं बि पाक आहिनि। अल खबीसात लिल खबीसीन अर्श वारो तो गवाही वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यिबात लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात उलाइक समूरा जो नबी भी पाक आहे त नबी जूं बीबियूं भी पाक आहिनि। अल खबीसात लिल खबीसीन अर्श वारो तो गवाही वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यिबात लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात उलाइक मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। सर्टिफिकेट हिन में लिखियो पियो पलीत मर्द पलीत औरतुनि जे लाइ पलीत औरतूं पलीत मर्दनि जे लाइ पाक मर्द पाक औरतुनि जे लाइ हा 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 पाक औरतूं पाक मर्दनि जे लाइ मुंहिंजा नबी तूं बि पाक आहे तुंहिंजी आशा बि पाक जॾहिं अबू बकर टे जुमला ॻाल्हाया पहिरियों तव्हांजो चेहरो मुंहिंजूं अखियूं हिकु ॿियो माल मुंहिंजो हथ मुबारक तव्हांजा हुजनि जो आशा मुंहिंजी न्याणी हुजे पर राणी तुंहिंजी हुजे। जॾहिं हे टे जुमला सिद्दीक़ ॻाल्हाया साहबा कम तां लिखी हुई अल्लाहु अकबर हिते असांजी भेणी न आहे जेको अबू बकर सां मुक़ाबिलो करे जान भी कुर्बान कयूं बीठो आहे माल भी कुर्बान कयूं बीठो आहे नबीअ जे इज़्ज़त तूं बचा भी कुर्बान कयूं बीठो आहे भेणी न आहे। सोने उमर जो वारो आयो अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर लेकिन जो हुक्म कयां बुराइनि खां रोकियां जो चत नयल कपड़ा ॾाढा मां उमर खे प्यारा अॼु त चर्चियूं कुरान जे सदको हुते पट जा वॾा युहल्लऊन फीहा मिन असाविर मिन ज़हबिन व लुअलुआ व लिबासुम फीहा हरीर व हुवा अस्समीउल अलीम। तेरे पारो कुरान वतन प्यारो न हो जे
जो नाने जो दीन ऐं क़ुरान ऐं निमाज़ प्यारी हुई। अखियूं ॿधियो तबाही में पाण न विझ। हे मिंट जे लोॾे जो जहान थो वेठे माण्हू मुआ था वञनि दरियला घोटकीअ में लॻियूं रीहां पिया कनि माण्हू सुबुरा क़यामत ई मुंहिंजियूं हुयूं त धड़ कोन हा जे धड़ हा त मुंहिंजियूं न हुयूं जंगा बाहां चिकना थियूं अबो अमा रोईंदा पिया वञनि त बचा काॾे विया जे अबो अमा न हुया त बचा पिया रोईनि त अबो अमा काॾे विया जेतिरा लावास करे लाश दफ़नाए छॾियो हयाती ते एतबार ई कोन्हे मरे त मोमिन थी मर मुस्लमान थी मर। सोने अलीअ जो वारो आयो तूं बयान कर सही पहिरियों शइ मूंखे हीअ प्यारी आहे त महिमान मालीअ जे दर ते अचनि उन्हनि जी ख़िदमत मां पाण ॾियां ऐं तूं असां महिमान खाराईंदासीं लवाईंदासीं चवंदा दादा मानी अञा त न थींदी ॿारनि लटा बि धोता हुन जो कम बि घणो हो आ त होटल चांहि जो कोप पीआरे अंदरि सारींदो चवंदो वारो कलाक थी वञे मता निकिरी वञी ॿी अलाए कॾहिं अचई रोज़ कुझु थो कई औताक ॾे ख़बर आहे जीअं असां त कोन खाराईंदा होॾे औताक थी उहो चौधारी ॻोठ जे फेरे जेसि ताईं टुकर कान ॻोठ जा कुता ई सुथण फाड़े वञनि। सोनो अली तुंहिंजे महिमान मुंहिंजे दर ते जिन माली उनजी ख़िदमत पाण कयां ॾिसण वारा जे ॾिसणो थी न मुंहिंजे अलीअ खे वञी ॾिस माण्हू दुकाननि ते माण्हू होटलनि ते माण्हू बाज़ारनि में मुंहिंजो अली तराहुम रुकअन सुजदा सुजदन यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। ॾिसणो थी त मुंहिंजे अलीअ खे ॾिसणो थी तोखे मुंहिंजो अली सजदे में नज़र ईंदो दुनिया सोन तलबे चांदी मुंहिंजो अली हर घड़ी मुंहिंजो फज़ल थो तलबींदो हुते माण्हू तारियूं जीपियूं तलबींदा वतन मुंहिंजो अली अलाह जो मां रब जो रज़ा हे बि त जवान आहे। पहिरियों सही महिमान मुंहिंजे दर ते अचनि माण्हुनि जी ख़िदमत पाण कयां। ॿिए नंबर में दुश्मन तुंहिंजा हुजनि तलवार मालीअ जे हथनि में हुजे जो गर्दन उॾारे छॾियानि। टे नंबर में रमज़ान जो महीनो हुजे सख़्त गर्मीअ जा ॾियारा हुजनि पर मां अलीअ जे ज़ुबान ते रोज़ो हुजे अचेव थो रमज़ान रखंदव तूं 8 ॾींहं अॻ में अची ॻोठ में छीछी खणी सिधो नवाब शाह डॉक्टर अलाए छा थी वियो आहे कंध थो भॼे उज़वा वञनि था निकिरियल जे नथी रोज़ा रखणा त ॿुधाए बाक़ी ता तो आहे नंढड़ा ॿार रोज़ा रखनि था ऐं हीअं तक त अहिड़ो पील पाओ प्रेमण थो रोज़ो नथो रखे मौलाना काथे आहे ताक़त मां वाईअ सटियो आहे हे सॼो वाईअ ते आहे हिकिड़े खां कुझु नथो रोज़ा रखे के रोज़ो त रखण ॾाढी सिक आहे पर मूंखे बीमारी ॿी आहे कहिड़ी थी मां चयो काला अहिड़ी अनाई बीमारी अथसि जे नसवार मारियो आहे झटि नथो चिपटो हणा त मथो ईअं थो फिरे जीअं गॾे जानवर में फिरे होटल में पठान आया बिना अहिड़ी ज़हर खणी विया नसवार जे करे रोज़ो विञाई चाहियूं ॿीणीअ जे करे रोज़ो विञाई रोज़ो त अहिड़ो मला को मस्जिद छाड़ाई तव्हां सवाब लिखो उघाड़ो ढकई तव्हां सवाब लिखो जे चेहरे में रमज़ान में त जॾहिं ख़त्म थो निकिरे मेरा बि ईअं कंदो आहियां मूंखे बि त करे ॾेखार आख़िर दावत न्याणियूं बीमार मुझे कामिल शफ़ा अता फरमा या अल्लाह जिनके नरीना औलाद को उनके